नादी खैरपुर में फुलपोटा बिरादरी के बिन धुरन में झेड़े दौरान बिनी धुरन के मानुन एक बे मथा डंडन और सरोटन से हमला करे दिना। झेड़े के नतीजे में एक औरत फौत थी वही है। अधिक तफसील असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेरान टीवी के रिपोर्टर सैफ फुलपोटो। जी सैफ, छा तफसील है? जी खैरपुर में घिटीअ जे ॻाल्हि तां फुलपोटा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। मुबैना डंडा ऐं सरोटा लॻण सबबि हिक औरत फौत थी वई आहे, जंहिंजो लाश सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो आहे। खैरपुर में चालती थाने जी हद ॻोठ ईदल खान फुलपोटो में घर जी घिटीअ में पाणी बीहण तां फुलपोटा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान डंडा ऐं सरोटा लॻण सबबि हिक औरत मुस्मात शर्मा फुलपोटो फौत थी वई आहे। वाक़े बाद फौती औरत जो लाश सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कयो वियो आहे। मौके ते फौती औरत जे वारसनि जो चवणु आहे त जवाबदार सुल्तान फुलपोटो, हमीद फुलपोटो, हुसैन बख्श फुलपोटो, सईद अली, अज़ीज़ुल्लाह, रशीद, सारम फुलपोटो ऐं ॿियनि हमलो करे असांजी औरत खे क़तल कयो आहे। इन्हनि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त नोटिस वठी जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी सैफ, जी मेहरबानी।